टे पोइट्रीज़ आहिनि जेके मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल्लामा इक़बाल जूं, ऐं मां उमेद थो कयां त अलाह खां दुआ थो कयां त इहा अल्लामा इक़बाल जी पोइट्री हुजे, ईअं त सुभाणे वरी मसइलो मूंसां थी वञे। सो पहिरीं पोइट्री आहे जेका मूंखे वणंदी आहे, उन मां तव्हांखे कुझु मैसेज ॾियणु चाहींदुमि। परवाज़ है दोनों की एक सी जहां में, परवाज़ है दोनों की एक सी जहां में, किरगिज़ का जहां और है, शाही का जहां और है। हाणे इन खे थोरो एक्सप्लेन थो कयां। ॿिन्ही जी परवाज़ हिकु जहिड़ी आहे, ॿिन्ही जी परवाज़ आसमाननि में हिकु जहिड़ी आहे। किरगिज़ जो जहान ॿियो आहे, शाहीन जो जहान ॿियो आहे। किरगिज़ छा आहे? सिरण ॾिठी आहे कॾहिं? जेका हिते थोरो मथे उॾामंदी आहे, ॾिसंदी आहे किथे कुकड़ जो ढूंढ ते धप अचेसि त उते वञी पुॼंदी आहे, इहो किरगिज़ आहे। ऐं इहो ऐं शाहीन ॿई हिकु जहिड़ा नज़र ईंदा आहिनि, घणा माण्हू भुलिजंदा आहिनि। इहो जेको किरगिज़ आहे इहो ढूंढ ते मरंदो आहे, मुर्दार खाईंदो आहे, शाहीन कॾहिं मुर्दार न खाईंदो। सम्झ में आई ॻाल्हि? कॾहिं बि धप ते या सोशल मीडिया जा अॼुकल्ह ट्रेंड्स हलंदा आहिनि, अब ट्रेंड्स हली वियो उनखे फॉलो कयो, अंधाधुन फॉलो कंदा आहियूं असां। कॾहिं बि ईअं धप ते, यानी सॼी दुनिया ओॾे ई थी वञे, असां ॿेॾे न वेंदासीं, असां पंहिंजो रस्तो पाण अख़्तियार कंदासीं। ठीकु आहे बाबा? उन खां पोइ ॿी जेका पोइट्री आहे, तुंदी बादे मुखालिफ से ना घबराए उकाब, तुंदी बादे मुखालिफ से ना घबराए उकाब, ये तो चलती हैं तुझे ऊंचा उड़ाने के लिए। जॾहिं तूफ़ान ईंदो आहे, स्टॉर्म ईंदो आहे, थंडर स्टॉर्म ईंदो आहे, छा हूंदो आहे? ख़ौफ़नाक माहौल हूंदो आहे न। जॾहिं कारा बादल आसमान ते छाइजंदा आहिनि ऐं जॾहिं इहा खिवण लॻंदी आहे ऐं वॾी हवा तेज़ लॻंदी आहे त हिकिड़ो ख़ौफ़ जो आलम थी वेंदो आहे। ऐं उन वक़्तु आम इंसाननि खे जॾहिं ॾिसंदा आहिनि सूरत हाल गंभीर थी वई आहे त क़ुर शरीफ़ बि यादि ईंदो आहे। अलाह ताला खां असां दुआऊं बि घुरंदा आहियूं त रहम कर, ऐं बेशक हू रहम वारो ऐं रहम कंदो आहे। पर जॾहिं तूफ़ान ईंदो आहे त कबूतर भॼंदो आहे, जॻह वठंदो आहे, यानी किथे शेल्टर तलाश कंदो आहे त मां वञी उते पाण खे इन तूफ़ान खां महफ़ूज़ कयां। पर शाहीन ईअं न कंदो आहे। शाहीन छा कंदो आहे? मथे उॾामंदो आहे, इन खिवण, इन पहाड़, इन हवा, ख़ौफ़नाक बादलनि खां मथां क्रॉस करे ऐं मथां जो नज़ारो वठंदो आहे। इहो अथव शाहीन। ये सो दुनिया में ज़िंदगी में खोड़ अहिड़ा तूफ़ान ईंदा तव्हांजी ज़िंदगी में, चॉइस तव्हांजी आहे त कबूतर थियणो आहे या शाहीन थियणो आहे। चॉइस तव्हांजी आहे। ठीकु आहे बाबा? ठीकु आहे? ऐं ॿी हिते जॾहिं कबूतर ऐं शाहीन जी ॻाल्हि निकिती आहे त शाहीन जो आवाज़ु परे खां ईंदो आहे, ईअं जानदार आवाज़ु ईंदो आहे। ऐं कबूतर जो आवाज़ु छा हूंदो आहे? कबूतर जॾहिं पाण में टे चारि ॼणा दाना चुगंदा आहिनि या वेहंदा आहिनि त गुटर गू कंदा रहंदा आहिनि। बट शाहीन कॾहिं बि अहिड़नि लफंगनि दोस्तनि ऐं लूज़र दोस्तनि सां कॾहिं बि गुटर गू न कंदो आहे, ऐं इन गुटर गू खां पाण खे महफ़ूज़ रखिणो आहे। ठीकु आहे बाबा? उकाबी रूह जब बेदार होती है जवानों में, उकाबी रूह जब बेदार होती है जवानों में, तो नज़र आती है उनको मंजिल आसमानों में। यानी ही जेके इवेंट्स आहिनि, साईं इम्तियाज़ जो सेशन या मुंहिंजो या ॿिए कंहिंजो बि टीचर जो, इहे तव्हांजे अंदरि शऊर पैदा थियूं कनि। छा थियूं पैदा कनि? शऊर पैदा थियूं कनि। उकाबी रूह असां विझण जी कोशिशि था कयूं जवाननि जे अंदरि, त उहे जवान पंहिंजी मंज़िल आसमाननि में ॾिसनि। आसमाननि जो हिते मिसाल ईअं आहे त उहे जवान पंहिंजी मंज़िल सरकारी नौकरीअ खां मथे चढ़ी ॿियो कुझु ॾिसनि। असांखे छा खपे? सिंधी माण्हूअ खे छा खपे? सरकारी नौकरी। पोइ उन सरकारी नौकरीअ जे पोयां कॾहिं नोटिस कयो आहे त असां छा कंदा आहियूं? कॾहिं नोटिस कयो आहे? इंटर क्लियर कई या ग्रेजुएशन कई, कागज़नि जा फोटो कॉपी सेट कराईंदासीं, पंहिंजे वाल साहब खे चवंदासीं, मिंथूं कंदासीं त वॾेरे खे वञ चओ मिंथ कर त नौकरी ॾिए। कयो हीअं वॾेरे जे अॻियां ॼण बीठा आहियो, चओ साईं नौकरी, हथु खणो, हीअं हथु खणो बाबा, सभु खणो, खणो हिकिड़ो मिनट एक्टिविटी करे ॾिसो। हा, करे ॾिसो। चओ हाणे अॻियां ईअं वॾेरो बीठो आहे, चओ साईं नौकरी, चओ साईं नौकरी। केॾी बेइज़ती वारी कैफ़ियत आहे, केॾी
बेइज़ती वारी कैफ़ियत आहे। पंहिंजे वाल साहब खे बि धका न खारायो वॾेरनि जे पोइ। जंहिं माण्हूअ में जरासीम आहिनि कुझु करण जा, उहो कंहिंजी मदद जी ज़रूरत कान्हे उनखे। हुन स्टोरी ॿुधाई साईं इम्तियाज़, त उन में जॾहिं बाज़ किरण ते हुयो त हुनखे पंहिंजा पर पंहिंजी स्ट्रेंथ नज़र अची वई, ऐं जॾहिं हुननि खे इस्तेमालु करणु लॻो त मथे उॾामी वियो। त स्ट्रेंथ तव्हांजे अंदरि तमामु घणी आहे, बट छा आहे असां करगिज़ जे भरिसां रहूं था न, यानी असां करगिज़ वारे जहान में था रहूं न। सिंधी समाज में रुगो सरकारी नौकिरी हुजणु कामयाबी आहे, बट सरकारी नौकिरी खां मथे जहान ॿियो आहे। मूंखे सरकारी नौकिरी न आहे छा मुंहिंजी इज़त न आहे छा, मुंहिंजो सोशल स्टेटस न आहे छा, मुंहिंजी अर्निंग बंदि थी वई आहे छा? सम्झ में आई ॻाल्हि? यानी इहो मुंहिंजो नंढड़ो एग्ज़ाम्पल आहे त मां हिकिड़ो इदारो ठाहियो आहे जंहिंमां मुंहिंजी अर्निंग बि थिए थी, सोशल स्टेटस बि ठहियो आहे, ऐं इन ई अपॉर्चुनिटी, इन ई इदारे ते अपॉर्चुनिटी ॿियूं खोड़ मिलियूं। सो बाबा कॾहिं बि पंहिंजो पाण बेइज़त न करायो इन हिकिड़ी नौकिरीअ जे पोइ। नौकिरी वठणी आहे त पंहिंजे बलबूते ते वठणी आहे, महिनत करणी आहे। खोड़ अहिड़ा माण्हू अथव जेके मेरिट ते नौकिरियूं वठी वेठा अथव। अज़ीम उन जो वॾो मिसाल अथव। माण्हूअ खे हिकिड़ी नौकिरी कान थी मिले, हे ॿ टे टे नौकिरियूं कयो वेठो अथव। PhD सिलेक्ट थियो, कुझु टाइम PhD कयईं, रिज़ाइन करे HM थियो, हेडमास्टर थियो, IBA पास हेडमास्टर। साईं ॿुधायो तव्हां फारिश लॻराई, कॾहिं वॾेरे ॾे वियो, कॾहिं पीपुल्स पार्टी या कंहिं बि पार्टी जे पोयां वॾेरनि जे पोयां भॻो नो। जॾहिं बाबा पंहिंजे अंदरि ख़ुददारी आहे त तव्हां सभु शइ करे सघो था। जेकॾहिं तव्हां अच्छा, इंसान जी फितरत अथव टिनि शयुनि जे पोयां थो भॼे, तव्हां बि भॼंदा हूंदो, मां बि भॼंदो आहियां, असांजे हर माण्हू चाहे थो। उहा टे शयूं अथव SMS में। छा में? SMS। छा आहे? बट ही SMS लाइफ जो अथव। पहिरियों अथव स्टेटस। छा बाबा? स्टेटस। यार मुंहिंजी इज़त थिए, मां हुजां, मां असां चाहींदा आहियूं, कोन चाहींदा आहियूं। घर में बि नालो हुजे, माइटनि में बि नालो हुजे, दोस्तनि में बि नालो हुजे, बसि वाह वाह हुजे। इहा इंसानी फितरत आहे, जिबलत में शामिल आहे। ऐं वॾे घणे में घणो ज़िंदगीअ में जेको इंसानु लफ़्ज़ यूज़ कंदो आहे, उहो लफ़्ज़ कंदो आहे कहिड़ो? मां। तमामु घणा तव्हां नोटिस कयो पंहिंजी कन्वर्सेशन, मां, इहो थींदो अथव लफ़्ज़ यूज़। यानी स्टेटस खपे असांखे हिन ज़िंदगी में। सेकंड आहे पैसो, कामयाबी, मनी, इहे शयूं खपनि, ठीकु आहे। ऐं टियों आहे सिक्योरिटी खपे, यार मूंखे केरु मारे न, ज़िंदगी हुजे। तव्हां ॿुधो आहे त कॾहिं यार ज़िंदगी, हिन ज़िंदगीअ खां बहितर हूअ ज़िंदगी आहे जन्नत वारी। इहे चवण वारा बि कॾहिं बि पाण खे मारण जी या पाण खे ईअं हरू भरू कोन छॾींदा त भले मां मरां ऐं मां अॻिते वञा। हीउ जेको ब्रेन आहे न, इन खे सर्वाइवल ऑर्गन सॾियो वेंदो आहे। छा सॾिबो आहे हिन खे? सर्वाइवल ऑर्गन। तव्हांखे हर थ्रेट खां, हर ख़ौफ़ खां, हर डेंजर खां अलर्ट कंदो अथव, उन खां भॼाईंदो अथव। नोटिस कयो भले, हींअर को बि हल्को धमाको थींदो, सभु ॿाहिरि भॼंदो। तव्हांखे हिते महसूसु थिए, अलाह न करे महसूसु थिए चित किरण वारी आहे, तव्हां ॿाहिरि फौरन भॼंदो, न चाहींदे बि भॼंदो। हू बि भॼंदो जेको चए थो जन्नत वारी ज़िंदगी भली आहे, उहो पहिरियां भॼंदव, धिको ॾेई तव्हां खां पहिरियां भॼंदो। यानी टे शयूं इंसान जी नीड आहे। कहिड़ी कहिड़ी बाबा? स्टेटस, मनी, सिक्योरिटी। इंसान इन्हनि जे पोयां थो भॼे, इंसान इन्हनि जे पोयां थो भॼे। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला इहे टई शयूं पाण वटि रखियूं। वत इज़्ज़ु मन तशा, वत इज़त ज़िल्लत जो मालिक अलाह। इंसान चए थो मां जी थिए, इज़त थिए, बट अलाह खे इज़त जेका ॾियणी आहे ॾींदो। रिज़्क जो मालिक, रिज़्क ईअं तलाश कंदो आहे तव्हांखे जीअं मरण वारे खे मौत तलाश कंदी आहे। आहे कोन्हे? जेकॾहिं रिज़्क इंसान जे हथ में हुजे त घणा माण्हू बुख मरी वञनि। रिज़्क अलाह जे हथ में आहे ऐं मौत बि अलाह जे हथ में। जेॾी महिल अचिणो आहे, केॾी महिल केॾो भॼण जी कोशिशि कयो, तव्हांखे उहा शइ ईंदी। हाणे टे शयुनि जे पोयां तव्हां था भॼो, इहे टई शयूं अलाह पंहिंजे हथ में रखियूं। अलाह ताला उन्हनि खे ॾींदो आहे जेके कम भला कंदा आहिनि। अब्दुल सत्तार ईदी जो एग्ज़ाम्पल ॾियांव थो। इज़त आहे, द रिचेस्ट पुअर मैन सॼो ईंदो आहे हुनखे, आहे कोन्हे? पैसो हुन जे पोयां आहे,
10 मिंट तो वे 10 लख रुपया दी ख़ैरात मिलेसि, 10 मिंटनि में 10 लख, अंदाज़ो लगायो था। करोड़े रुपया ऑफर था कनि असांजे इवेंट में अच, नथो वञे, चए थो छॾियो इहे मुंहिंजा 2 कलाक ज़ाया न कयो त मां माण्हुनि जी ख़िदमत कयां। छा सिक्योरिटी हुनजे पोयां कान हुई? कॾहिं हुन चाही त मूंखे इहे 3 शयूं मिलनि, पाण ई पोयां पियो भॼंसि। इदारो ठाहे वियो, एशिया जी वॾे में वॾी एम्बुलेंस सर्विस ॾेई वियो आहे। हर 25 किलोमीटर ते एम्बुलेंस सर्विस मौजूदु आहे हिनजी। सुबुह ही जेके 3 पोइट्रीज़ मां पढ़ियूं, इहे मूंखे सुठियूं लॻंदियूं आहिनि ऐं ॿियूं खोड़ हूंदियूं अल्लामा इक़बाल जूं, बट मां चाहियां थो त जेको ही सरकारी नौकिरी जे पोयां असां भॼूं था, इन खां थोरो अॻिते सोचूं, घणो कुझु असां अचीव करे सघूं था, घणियूं शयूं आहिनि ज़िंदगी में, सिर्फ़ु सरकारी नौकिरी न आहे। तव्हां अहिड़ा कम कयो, या सरकारी नौकिरी भले तव्हां हिन जे पोयां भॼो, पर कंहिंखा पिन बि कोन्हे, पंहिंजे महिनत सां, पंहिंजे बलबूते सां वठिबी। तव्हां जंहिंखां नौकिरी पिनंदो, उन जे अॻियां तव्हां हीअं हूंदो, यार जी यादि ईंदो, यार इन जो एहसान आहे, नौकिरी इन वठी ॾिनी आहे। मदद लम्हनि जी हूंदी आहे, एहसान ज़िंदगी जो हूंदो। थैंक यू वेरी मच गाइस।